बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाह जी बरकत। हज़रत मौलाना अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त मुफ़स्सिरीन फरमायो आहे त जॾहिं तूफ़ान हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में जेको आयो पाणी उन दुनिया खे पंहिंजे ख़ौफ़नाक अज़ाब जे झटके में घेरे वरितो। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे किश्तीअ में सवार थींदी बि ख़ौफ़ गरक़ खां रिझण लॻो। लर्ज़ा ते गरक़ खां निजात लहण जे लाइ उन अज़ाब ख़ुदावंदे खां महफ़ूज़ रहण जे लाइ ही कलमात पढ़िया, बिस्मिल्लाह मजरिहा व मुर्साहा। उन कलमनि जे बरकत सां उन जी किश्ती गरक़ थियण खां महफ़ूज़ सालिम रही। मुफ़स्सिरीन हज़रात फरमायो आहे जॾहिं उन अधु कलमे जे वजह खां एतिरे हैबतनाक तूफ़ान खां निजात हासिल थी, पर जेको शख़्स पूरी उमिरि उन पूरे कलमे यानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम खे पंहिंजे हर कम जे इब्तिदा में करण खे लाज़िम कंदो उहो निजात लहंदो, महरूम न थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बि कमु शुरू कयो बिस्मिल्लाह सां कयो, जेको बिस्मिल्लाह खां सवाइ कमु शुरू कयो वेंदो, अल्हम्दुलिल्लाह खां सवाइ शुरू कयो वेंदो, उहो बरकत खां कटियल आहे। उलमा किराम लिखियो आहे त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम में 19 हरफ आहिनि। जहन्नम जा मूकिल बि 19 आहिनि। लिहाज़ा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जे हर हरफ जे ज़रिए उन में हर हिक जे मुसीबत दफ़े थी सघे थी। जेको बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ंदो अल्लाह पाक जहन्नम जे उन जॻहुनि खां उनखे महफ़ूज़ रखंदो। उलमा किराम ही बि लिखियो आहे त ॾींहं ऐं राति में 24 कलाक आहिनि। घणा? 5 कलाकनि में 5 वक़्त निमाज़ मुक़ररु फरमाए। बाक़ी 19 कलाकनि जे लाइ ही 19 हरफ अता करणु फरमायाई। तव्हां त उन्हनि 19 कलाकनि में हर उथणु वेहणु जेका बि हरकत हुजे, सुकून हुजे, कमु हुजे, इन्हनि हरफनि जे ज़रिए बरकत इबादत हासिल थिए। यानी उन हरूफ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ण जे बरकत सां 19 इहे कलाक बि इबादत में लिखिया वेंदा। तंहिंजे करे जेको कमु माण्हू शुरू कंदो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी आदत हूंदी, 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो, तॾहिं जा 24 कलाक ॼण इबादत में आहिनि। ईअं न त वरी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़े हर वक़्तु थियो पाण हुजे वते परावा ॻाल्हि। उलमा किराम ही बि लिखियो आहे त सूरत बरात खे जो क़तल कुफ़ार जे हुकुम ते मुश्तमिल आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम खां ख़ाली रखियो वियो, छो त ही कलमो रहमत आहे ऐं जेको मौक़े जी मुक़्तज़ा न आहे। अहिड़ी तरह जानवर खे ज़बह करण वक़्तु बि सिर्फ़ु बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चवणु मुक़ररु फरमायो वियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सॼी चवण जो हुकुम न ॾिनो वियो, छो त ज़बह जी सूरत कहर अज़ाब जी शिकिल आहे। ख़ाली जवाज़ आहे हलाल जानवरनि में, पर हिकिड़ो कबी कमु त आहे कंहिंजो साहु वठणु ऐं पोइ माण्हू जी दिलि पकी थी वञे। जेको कासाई माण्हू हूंदो आहे हर रोज़ ढोर पोहे हुनजी दिलि छा थींदी आहे, पकी थी वेंदी आहे। जाइज़ आहे, हाणे ईअं न आहे त को सीर ई न ॾे, पर उहो असरु ज़रूरु थिए थो। त हाणे हिते बि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सॼी न पढ़ी, छो न त हुन ते रहम ई नथो थिए न। साह थो वठे बसि बिस्मिल्लाह अलाह जे नाले सां शुरू। इन आयत यानी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जे ख़वास में ही बि आहे
तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जॾहिं कोई शख्स बैतुल खला वञे त बिस्मिल्लाह चई करे वञे तव्हां त इन वजह खां हुनजी शर्मगाह ऐं जिनात जे दरमियान पर्दो थी वेंदो। कोई शख्स बिस्मिल्लाह रहमान रहीम चई करे बैतुल खला वञे त हुनजो ख़ासो ही आहे त जिनात जी नज़र हुनजे शर्मगाह जे तरफ़ न पवंदी। लिहाज़ा जॾहिं हुनजो तहसीर ही आहे जो ही आहे त इंसान ऐं हुनजे दुनियावी दुश्मन जिनात जे दरमियान पर्दो बणिजे थी त उमेदु आहे त ही हिकु मुस्लमान अज़ाब उक़बा जे दरमियान बि यकीनन पर्दो बणिजी करे आयल थींदी। दुआ आहे अल्लाह साईं असांखे बिस्मिल्लाह रहमान रहीम जे ज़्यादा पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बिस्मिल्लाह जे बरकत में लिखियो अथऊं त हज़रत उमर साईं रज़ी अलाह ताला अन्हु वटि कंहिं शिकायत कई त साईं मूंखे मथे में सूरु आहे। हज़रत उमर साईं रज़ी अलाह ताला अन्हु उन ॾे टोपी ठाराए करे हुन में अंदरि बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखी करे मोकिलियो। पोइ जॾहिं उहो टोपी पाइनि पिया जंहिं ॾे मोकिलियईं त मथे जो सूरु ख़तमु थी वञे पियो। जॾहिं लाहे पियो टोपी त वरी साॻियो मथे में सूरु पियो। पोइ हिन ते हिन टोपीअ में आहे छा ॾिठईं त खोले ॾिठईं त बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखियल हो। हिकिड़ो मवाली माण्हू हुयो बशर या बशीर नाले उहो अचे पियो ॾिठईं त बिस्मिल्लाह रहमान रहीम कंहिं कागज़ जे टुकड़े ते लिखियल हेठि पई आहे। उनखे खयईं साफ़ कयईं असुर वञी करे मथे जाइ ते रखियईं उनजो अदब एतिराम कयईं। इन अदब एतिराम करण जे करे अल्लाह तबारक व तआला उनखे वक़्त जो वली बणाए छॾियो। जेको उन वक़्त में बुज़ुर्ग हुयो हसन बसरी या ॿियो को उनजे हुन हथ ते वञी तौबा ताइब थियो। अल्लाह तबारक व तआला ज़िंदगी हुनजी तब्दील करे छॾी बुराइनि खां चङाइनि जे तरफ़। त जेको सॼे क़ुर पाक जो अदब कंदो एतिराम कंदो उन सां अल्लाह तबारक व तआला बेशुमार एहसानात करणु फरमाईंदो। हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछा करणु फरमाई त जन्नत जूं नहरूं काथों शुरू थियनि थियूं उन जो दंगो किथे आहे। चई साईं दंगो इन जो हौज़ कौसर ताईं आहे बाक़ी शुरूआत अलाह खे ॼाणे। त पोइ मौक़ियो थियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में ॾिसनि पिया त मथे वियासीं त हिकिड़ो अछो उभो हो हसीन जमील हुनखे सोन जो तालो हुयो। पोइ जिब्राईल खे चयो त हिन में अंदरि कीअं थियूं चईं इहो कुल्फ़ा खोलियो चईं कुल्फ़ कीअं खुलंदो त बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो इहा हिन जी ताले जी चाबी आहे। पोइ खोलियऊं दरवाज़ो खोलियऊं हुनजे अंदरि बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखियल हुई। पोइ बिस्म जे मीम मां हिकु नहर हले पई अल्लाह जे हा मां ॿी नहर अर रहमान जे नून मां टी नहर अर रहीम जे मीम मां चौथी नहर जेके क़ुर में ज़िक्र आहे मसलुल जन्नत अल्लती वुइदल मुत्तक़ून फ़ीहा अनहारुम मिन माइन ग़ैरि आसिन व अनहारुम मिन लबनिन लम यतग़य्यर तअमुहु व अनहारुम मिन ख़मरिन लज़्ज़तिन लिश्शारिबीन व अनहारुम मिन असलिन मुसफ़्फ़ा। ये चार नहरियूं इन बिस्मिल्लाह रहमान रहीम मां हली रहियूं हूं त जेको गानो बिस्मिल्लाह रहमान रहीम ईमान जी हालत में पढ़ंदो रहंदो अल्लाह तबारक व तआला उनखे ये जन्नत वारियूं चारई नहरियूं नसीब करणु फरमाईंदो। आमीन।